नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त ज़िले काउंसिल मटियारी जो दस्तूरी इजलास नई तइमीर थियल डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल मटियारी में चेयरमैन ज़िले काउंसिल मखदूम फ़खर ज़मा जी सदारत में थी गुज़रे। इजलास खां पहिरीं चेयरमैन मखदूम फ़खर ज़मा नए तइमीर थियल ज़िले काउंसिल हाल जो इफ़्तिताह कयो। इजलास में ज़िले काउंसिल जे मेंबरनि जी वॾे तादाद में मौजूद आहे। इजलास चेयरमैन गुज़िरियल इजलास में पेश थियल ठाराहनि जी मंज़ूरी वरिती जेका मुतफ़िक़ तौर ते मंज़ूर कया विया आहिनि। इजलास में चेयरमैन एजेंडा खां हटी करे कोरोना वायरस ते बहस करण जी रथ पेश कई हुई जेका मुतफ़िक़ तौर ते मंज़ूर कई वई। जंहिं बाद कोरोना वायरस बाबति ज़िले जे फोकल पर्सन डॉक्टर ज़हीर मेमन कोरोना वायरस बाबति ऐं उन खे महफ़ूज़ रहण बाबति ब्रीफिंग ॾिनी। ज़िले काउंसिल मेंबर सईद अमीर अली शाह हाशमी नए काउंसिल हाल में मटियारी जी तारीख़ी इमारत जो फोटो लॻाइण जी रथा पेश कई। इन खां अलावा सईद अमीर अली शाह हाशमी जो चवणु आहे त असांखे घुर्जे त ज़िले जे ॿाराड़ियुनि वारे इलाइक़नि में कोरोना वायरस बाबति आगाही ॾियणु घुर्जे। इन खां सवाइ शहरियुनि तोड़े ॿाराड़ी में मच्छर मार स्प्रे करायो वञे। ज़िले काउंसिल मेंबर आपा फिरदोश काउंसिल हाल में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी तस्वीर लॻाइण जी रिथा पेश कई। इजलास में काउंसिल जे मेंबरनि सईद नवीद हैदर शाह, सईद फज़ल हबीब शाह, नवाब मुदस्सर यूसुफ छुटो, डॉक्टर सलेश, शबाना मला, सईद साहब डिनो शाह, शहजाद शाह ऐं अता रहमान पिणु मुख़्तलिफ़ करारदातूं पेश कयूं। इजलास खे ख़िताब कंदे मखदूम फ़खर ज़मा जो चवणु आहे त ज़िले काउंसिल जे हाल जो ख्वाब अॼु पूरो थियो आहे। असां बाक़ी कुझु वक़्त इन बाद ख़बर नाहे त केरु अचे, असां अचूं या न, पर हाल जी तइमीर सभिनी लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिननि जो चवणु आहे त कोरोना वायरस हिकु ख़तरनाक वायरस आहे। वायरस खां बचण जे लाइ असांखे इत्मिनान तदाबीरूं अपनाइण घुर्जे। हिन चयो त काउंसिल जे सभिनी मेंबरनि खे गुज़ारिश कंदुसि त अवाम में कोरोना वायरस बाबति आगाही मुहिम हलाइनि। हिन चयो त असां पंहिंजे कारकिर्दगी मां मुतमइन आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।